अस्सलामुअलैकुम, गुड मॉर्निंग। अॼु 10 मार्च 2024 आख़िर जो ॾींहुं 20 तक़रीबन 2:30 थिया। हैदर चौक हैदराबाद ते मुंहिंजो पुराणो दोस्त यार मुंहिंजो कुलीग हाजी रमज़ान मेमण सां कचहरी कई आहे ऐं हाजी रमज़ान मेमण जे हवाले सां हुनजी ख़ैरात पुछण जे लाइ ऐं असांजी हिते मुलाक़ात ते थियल हुई। ऐं असल में हाजी रमज़ान मेमण जी तबियत कुझु नासाज़ आहे। तबियत पुछण जे लाइ बि हाजी रमज़ान मेमण सां मुलाक़ात रखी आहे ऐं इंशाअल्लाह अलाह कंदो हाजी रमज़ान मेमण जी तबियत बहितर थींदी ऐं अञा बि ऐं मुंहिंजी असां सभिनी उस्तादनि जी दुआ आहे त हाजी रमज़ान मेमण इंशाअल्लाह त जीअं वधीक एफिशंसी सां ऐं जान सां उस्ताद जी कवरेज, उस्ताद जी न्यूज़ जी, उस्ताद जे मसइलनि जी ऐं उस्ताद जेके बि माना इशूज़ आहिनि उनखे चङी तरह सोशल मीडिया ते कवरेज ॾिए ऐं जेको आहे थैंक यू वेरी मच। जाहिद अली भट्टी PhD हैदराबाद।